अस्सलाम वालेकुम उस्ताद साथियों, अवां सभिनी खे मुबारकूं हुजनि। इलेक्शन जेका आहे असांजी कोशिशनि सां असीं जेको आहे कामयाब थी वियासीं। इलेक्शन खे असीं जेको आहे थोरो 4-5 ॾींहं पोइ कयो आहे। 4-5 ॾींहं सां को बि जबल कोन फाटी पवंदो, पर अफ़सोस थियो असांखे गाज़ी ख़ान जमाली साहब ते गाज़ी ख़ान जमाली साहब जो इहो कमु असांजी रिक्वेस्ट ते असांजे हिननि कमनि ते अॻु में कराए छॾे हा त उहो बहितर हुयो। पर ख़ैर जेको बि फ़ैसिलो थियो इंतिज़ामिया कयो, इंतिज़ामिया जे प्रेशर ते थियो, जेको बि थियो बहितर थियो। छो त मुहर्रम जेको तक़दुस आहे, हिकिड़ो एतिराम आहे, ॾुखनि जा ॾींहं आहिनि। उन्हनि ॾींहंनि में इलेक्शनूं इहा मुनासिबु कोन्हे का। असीं पाण जेको हुसैनी अक़ीदे वारा माण्हू आहियूं त असां इहा शइ बार बार चवंदा रहियासीं त बाबा जेके असांजा दोस्त हुसैनी अक़ीदे वारा आहिनि, इहे सभु जेके बि आहिनि उन्हनि खे ॾुखियाइयूं पेश थींदियूं, न्याज़नि में हूंदा, मजलिसनि में हूंदा। ऐं ॿियो वरी उनखां अलावा ॿिया जेके असांजा दोस्त आहिनि उहे वरी जेके आहिनि इहे सभु जेको मजलिसनि जे करे डिस्टर्ब थींदा, रोडनि रस्तनि ते मजलिसूं हूंदियूं ऐं जुलूस हूंदा, ऐं जेको आहे रोड रस्ता जेके आहिनि ब्लॉक हूंदा, वोटर सही तरीक़े सां पहुची कोन सघंदो। इहे सभु मामला आहे जंहिंजे करे असां इलेक्शन जेका असां आहे रिक्वेस्ट कई इंतिज़ामिया खे त 4-5 ॾींहं पोइ थी थींदियूं। हाणे ग़ुलाम रसूल महर साहिबु जेको उमेदवार आहे, साईं हिकिड़ो साईं चांडियो साहिबु इंतिज़ामिया टेबल टॉक हली रही, मुंहिंजे साम्हूं आऊं बि टेबल टॉक में हुयुसि। चयो साईं इलेक्शन त असां खटे वेठा आहियूं। त उते इंतिज़ामी अमलदार जेको हुयो उन चयो त साईं तव्हांखे एॾी तकड़ आहे, तव्हांजे उमेदवार खे सदर थियणी आहे, तोखे जनरल सेक्रेटरी थियण जी, तव्हीं जेकॾहिं खटे वेठा आहियो, तव्हां 4-5 ॾींहंनि खां पोइ हार पाए छॾिजो। ख़ैर चवंदा आहिनि 100 सोनार जी 1 लोहार जी। इलेक्शन असीं करियूं पिया, इलेक्शन असां करियूं पिया, पर हाणे असीं हिकिड़ी गुज़ारिश कंदासीं त इलेक्शन मुहर्रम जो जेको तक़दुस हो इहो त असांजो मुतालबो मंज़ूर कयो। हाणे असांजो जेको ॿियो मुतालबो आहे उहो गाज़ी ख़ान जमाली साहब सां आहे। गाज़ी ख़ान जमाली साहब तव्हांखे अर्ज़ु आहे, साफ़ शिफ़ाफ़ इलेक्शन तॾहिं थींदी ऐं उमेद सभु जेके पैनल आहिनि उमेदवार आहिनि उहे तॾहिं क़बूल कंदा जॾहिं तव्हां जेको आहे इन्हनि जेके वोटर आहिनि उन्हनि जा शनाख़्ती कार्ड नंबर साम्हूं ॾियो ऐं उहो लिस्ट शाया कयो त हीउ फलाणो जेको सो असांजो वोटर आहे, उहो असांजो वोटर आहे, उहो जेको आहे असांजो हुनजो हीउ शनाख़्ती कार्ड नंबर आहे, हुनजो हीउ पर्सनल नंबर आहे, हुनजी हीउ पोस्टिंग आहे, उहो बिल्कुलु रियल आहे। त असांखे बि ख़बर पवंदी त हा इहो हमरा फेक आहे या सही आहे। हाणे लिस्ट नाला अचे का ख़बर कोन थी पए, का सम्झ में कोन पई अचे त जेको आहे इहो उमेदवार उहो साॻियो ईंदो बि अलाए न ईंदो। घणा माण्हू त असां सां इहे कमिटमेंट करे चुका आहिनि त असीं बाबा इलेक्शन में वोट ई कास्ट कोन कंदासीं। हासिल मक़सदु इहो त उनजी जॻह ते ॿिया फेक माण्हू अची वोट कास्ट कंदा छा। ख़ैर इहे मसइला जेके आहिनि जाइज़ आहिनि। असांजी जेका डिमांड्स आहे, असीं हिकु पैनल आहियूं, भिटाई पैनल साम्हूं आहे, उनजे साम्हूं जेको आहे उस्ताद इतिहाद पैनल आहे, त उनजा जेके ख़दशा आहिनि उनजे जाइज़ जेके आइनी मुतालबा, असीं का ग़ैर आइनी कोन था कयूं। तव्हीं खटे ईंदा, असीं तव्हांखे हार विझंदासीं, तव्हांखे अजरकू विझंदासीं, तव्हांखे असीं भाकुर पाईंदासीं, सभु कुझु कंदासीं। पर फ़िलहालु असीं हींअर मुक़ाबले में आहियूं, मल संदरा ॿधल आहिनि, हथ पयल आहिनि, ईअं त असीं कोन छॾींदासीं न। जेकी जाइज़ डिमांड आहे सो गाज़ी ख़ान जमाली 2 कलाक जो कमु आहे, 3 कलाक जो कमु आहे। तव्हां वटि जेकॾहिं कोई अहिड़ो स्किल पर्सन्स कोन्हे, आउं तव्हां वटि ईंदुसि, इहा कंपोज़िंग या टाइपिंग आउं तव्हांखे करे ॾींदुसि, तव्हीं रुगो डेटा मूंखे ॾियो, छो त इहा डेटा तव्हां वटि अवेलेबल आहे। हासिल मक़सदु इहा आहे सर प्लीज़ इहा जेका असांजी आइनी गुज़ारिश आहे, ईअं न थिए त वरी इलेक्शन जेको आहे इन मामलनि जे करे कोर्टनि जे पासे हली वञे या इल्तवा में हली वञे या ॿिए कंहिं पासे। असीं नथा, असीं इलेक्शन करणु था चाहियूं, 28 तारीख़ ते करणु था चाहियूं, पर असांजो जेको आइनी मुतालबो इहो आहे त वोटर जेके बि आहिनि उनजे साम्हूं शनाख़्ती कार्ड ॾियो, उन्हनि जा पर्सनल नंबर ॾियो, असांखे ख़बर पए त उहो उस्ताद आहे बि कोन्हे, कहिड़ा नाला तव्हां हथ ठोकिया त कोन ठोकिया आहिनि उनजे अंदरि। छो त मर्कज़ी इलेक्शन जेको तव्हां अणधुरिया रहिया कोन आहियो, तव्हां हींअर ताईं जेको आहे धुरिया साबित थिया आहियो। सो सर प्लीज़ काइंडली जेका असांजी इहा रिक्वेस्ट आहे, असांजी हम्बल रिक्वेस्ट आहे, सिंध जे उस्ताद जी रिक्वेस्ट आहे, तव्हां रुगो शनाख़्ती कार्ड साम्हूं ॾेई छॾियो ऐं पर्सनल नंबर ॾेई छॾियो, बसि एतिरो असांजे मथां थोरो करे छॾियो त इलेक्शन पोइ तव्हांखे ख़बर पवंदी त मुक़ाबिलो कीअं थींदो आहे, तव्हांखे कहिड़ा मुड़ुस टकरिया आहिनि, तव्हां सां कंहिंजो मुक़ाबिलो आहे। तव्हीं त हींअर बसि तकड़ा आहियो, रुगो हार विझण जे चकर में असीं खटे हार विझंदासीं, एतिरो सवलो सही असीं बि तव्हांखे हार विझणु कोन ॾींदासीं। हासिल मक़सदु तव्हां मतज़ाद सिस्टम खे जेको आहे इन शयुनि खे जेको आहे उहो न करियो, इन शयुनि खे सुहिणो ऐं ख़ूबसूरत करियो। प्यार मोहबत में इलेक्शन थी वञे, पाण सभु हिकु धुर आहियूं, हिकु जेको सो धड़ो आहियूं, पाण ॿिए धड़े जा माण्हू कोन आहियूं। वरी बि पाण खे गॾु हलणो आहे। जेकॾहिं तव्हां खटे विया त असीं अपोज़िशन में हूंदासीं, जेकॾहिं असां खटे वियासीं त साईं ग़ुलाम रसूल महर साहिबु ऐं साईं गाज़ी ख़ान जमाली साहिबु तव्हीं सभु जेको अपोज़िशन में हूंदा। सो इहो असांजी मोहबत ऐं इश्क जो रिश्तो जेको आहे न, इहो इन नंढियुनि टेक्निकल शयुनि जे करे ख़राबु न थिए। धांधली असां सां न कयो, असां सां जाइज़ इलेक्शन करियो, असीं तव्हां सां जाइज़ इलेक्शन इंशाअल्लाह कंदासीं। थैंक यू।